अचन मौलूद भी सागी गाला जमण के मौलूद चवंदा अवां वठ गज़ल नातू मशहूरन पर ज्यादातर असांजे लाड़ में मौलूद मशहूर वे मौलूद शरीफ जेके पढ़ंदा वे 4 5 6 हेडा 4 5 6 हेडा हिकड़ी टोली पड़ी वारो वरी बे के या पड़ी वरी हुन के ये सजी सजी रात पढ़ंदा पंहिंजे सिंध में मीलाद के घणो मशहूर साईं आसी अब्दुर रऊफ भट्टी कयो यो बुजुर्ग यो शायर पुराने हाला जो असांजे ठठे में रहंदो ठठे में पो उन जो ॿियो कम कोन हुनखे झले मौलूद सेखारींदो अब मौलूद पढ़ो मूंसां गॾु झूकारियो मां खे सेखारियो मदाऊं मौलूद ठाहींदो बि हो ऐं पढ़ंदो पढ़ाईंदो बि जी असांजे लाड़ में मीलाद मशहूर अगे तो तकरीबन बाराड़ी में मीलाद हो उर्स अजब अबा उर्स बरोई उर्स जमाली उर्स जरदारी उर्स सिंध जे मानू जी उर्स सा एड़ी मोहब्बती जो पंहिंजे बच्चन जा नाला ही उर्स रखी सिंधी टोपी पाईंदा आहियो न में मेहराब अदा के पई सिंधी मानू इस्लाम सां एडी मोहब्बत कंदा जो पंहिंजे मथे जी इज्जत में भी इस्लाम जो मेहराब जो निशान रखियो त उनखे ख़बर पए त बाबुल इस्लाम सिद्ध साल जो ताल्लुक या वरी पढ़ी प्यारा मुसलमान भाईरो वो इयो आशिक़े रसूल आसी अब्दुर रऊफ भट्टी रहमतुल्लाह अलैह ठठे में रहंदो मुर्स जादो ठठे वारन के चयाई अच्छा जने मां गुजारे वया त मकली वारे मुकाम में न पूरजो ठठे जे कब्रिस्तान में न ढकजो मुखे खणी हाला पुराने हाला पहुंचाए जो ठठे वारन चयो तू हेडो जाडो मुर्साई 160 किलोमीटर ठठो ऐं हालाए कीअं खणंदासी त पान मुर्की चवण लॻो ठठे वारा हितां जो ॿार आसी अब्दुर रऊफ जो ठठे खां खणी हाला अवां पहुचायो रब जो सो ठठे खां कब्र कब्र खां हशर हशर खां आख़िर ताईं अवां ठठे वारन जो पार खण आसी अब्दुर रऊफ जो कम आहे वो जने गुजारे वियो न ठठे जी तारीख़ गवाह त जने जनाज़ो खयूं त मौलूद दी नजर मुंहिंजे आया पर मौलूद जो आवाज आॻियां पोयां हालात ताईं हलंदो ना गज़ल मौलूद हलंदो वरी हेॾा माण्हू ॼाण हेॾा ॼाण त का टोली मारी बकाने को पढ़ण वारो नज़र कोन थो अचे पर अदा हालात ताईं मौलूदनि जी झूकार हलंदी आसी अब्दुर रऊफ भट्टी रहमतुल्लाह मुझा प्यारा मीलाद माना अचन मदीने वारे साईं जो जमन अल्लाह से कुरान में खुद मुझे हबीब जो मीलाद बयान फरमायो अदा कद जाअकुम मिनल्लाहि नूर इन
में भी मिलादा लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूला इन्हीं में भी मुझा प्यारा मिलादा या अय्युहल नबिय्यु इन्ना अर्सलनाक बिलादा वमा अर्सलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन बिलादा या अय्युहन नास कद जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम व अनज़लना इलैकुम नूरम मुबीना। सजो कुरान मिलाद मां जिक्र मां भरियो। अल्लामा शेख अब्दुल हक मुहद्दिस देहलवी रहमतुल्लाह अलैह अदा को जामे राशिदिया में पढ़ियो को जामे नईमिया में पढ़ियो को मुझा प्यारा जामे रिज़विया में पढ़ियो को जामे गौसिया में पढ़ियो को जिलानी मदरसे में पढ़ियो को मुझा प्यारा केड़े मदरसे में को केड़े मदरसे में पर साईं शाह अब्दुल हक देहलवी सजो इल्म मदीने शरीफ में पढ़ियो है। सजी तहसील पढ़ियो आप मदरसे मदीने शरीफ। साईं मदीने में पढ़ियो असांजे वरी मुल्क में पर हेर पूरे जहान में मदीने जे नाले सां साईं अमीर अहले सुन्नत खोड़ जामियात साईं पढ़ी फारिग थियो त दिल में इरादो के ताने मदीने में तो रहा मदीने शरीफ जी खिदमत कया। असां बि चवंदा आहियूं रसूलुल्लाह जे रोज़े जो रसूलुल्लाह जे रोज़े जो हुजा दरबान मदीने में चवे थी दिल त दिल भर जो हुजा मेहमान मदीने में थी दिल कर जो जा मेहमान मदीने में अचरियो दरवाज़ा दिल मर जा वता चुम दो दीवारों दर वता चुम दो दीवारों दर अच्छे आसास अखड़ियल के लहे अरमान मदीने में चवे थी दिल त दिल भर जो हुजा मेहमान मदीने में थी त दिल भर जो हुजा मेहमान मदीने में रसूलुल्लाह जे रोज़े दरबान मदीने में चवे थी दिल त दिल भर जो हुजा मेहमान मदीने। हाँ इरादो सही कयो मदीने रहा रात जो ख्वाब में अल्लाह जल्ल जलालू जा मिठड़ा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रात ख्वाब में आया। दुआ कयो कने असा के बराबर वाह 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 सुभान अल्लाह। कब बिगड़ी बनाओगे कब ख्वाब कब दर पे बुलाओगे कब बिगड़ी बनाओगे
कब दर पे बुलाओगे, उम्मीद है आशिकों कब ख्वाब में आओगे। कब बिगड़ी बनाओगे, कब दर पे बुलाओगे, उम्मीद है आशिकों कब ख्वाब में आओगे। उम्मीद है आशिकों कब ख्वाब में आओगे। अदाजन मदीने जे साईं खे रूबरू ॾिठो, खुदा जो कसम जॾहिं साईं जो विसाल मुबारक थियो त सहाबा हिक ॿिए खे कोन पिया सुञाणनि। बिलाल साईं एतिरो मुझे महबूब करीम जे ज़ाहिर विसाल खां बाद मखमूम रहियो जो मदीने में दिल कान पई लगे। रोयो हज़रत अबू बकर सिद्दीक़ वटि वञे, सोना सिद्दीक़ अकबर अवां मूंखे आज़ाद कयो, मूंखे ख़रीद कयो, जे अवां पंहिंजी ज़ात जे लाइ ख़रीद कयो त मां अवां जो ग़ुलाम आहियां, पर ख़ुदा वास्ते मूंखे आज़ाद कयो त मूंखे इजाज़त ॾे त मदीनो छॾे कई मुल्क हलियो वञो। हाय रोए पई ज़ारोदार, छोड़े वार पुनल कारण पहाड़ में। रोए पई ज़ारोदार, छोड़े वार कारण पहाड़ में। अला पुनल कारण पहाड़ में। झोला जाम जबल जामिया, झोला जाम जबल जामिया, मथा मेघ मल्हार, छोड़े वार पुनल कारण पहाड़ में। रोए पई ज़ारोदार, छोड़े वार पुनल कारण पहाड़ में। मुसलमान भाइरों साईं शाह अब्दुल हक मुहद्दिस तहलवी रहमतुल्लाह अलैह के साईं जो रात जो ख्वाब में दीदार थियो। आमिना जे लाल फरमायो शाह अब्दुल हक तो इरादो कयो आहे त मदीने में रहां। अर्ज़ कई सुणा हाणे ॿिए पासे दिल कान लॻंदी, मस्जिद नबवी वेठो ॾिसां, मुनारा वेठो ॾिसां, नील तुंहिंजे रोज़े पाक जी गुंबद ख़ज़रा वेठो ॾिसां। मदीने जे मीर फरमायो हाणे फ़ैसिलो तुंहिंजे हथ में आहे। शाह अब्दुल हक मदीने में रहंदे मुनारा ॾिसंदे, मस्जिद नबवी ॾिसंदे, रोज़ो नील ॾिसंदे, पर दिल्ली में वञी जेकॾहिं मदरसो खोलींदे ओ ॿार मुस्लमाननि जा पढ़ाईंदे, माण्हू मुस्लमान कंदे, वञी उते लाए अल्लाह जे रसूल जो दीन वधाईंदे, न्याणियूं मासूम ॿार क़ुरान पढ़ाईंदे, त पोइ मां मदीने वारे मीर जो वाइदो आहे त दिल्ली में अची रोज़ रात जो मां तोखे पंहिंजो दीदार कराईंदुसि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हाणे असांजा मासूम जेके पढ़ी विया इन्हनि खे जन उस्ताद न पढ़ायो आहे। मूंखे अञा नाला यादि कोन्हे। ख़ुशनसीब इहो कमु आमिना जे लाल खे एॾो प्यारो आहे, पढ़ण ऐं पढ़ण जो साईं फरमायो शाह अब्दुल हक इहो कमु वञी कर, रोज़ मां रसूलुल्लाह जो दीदार कर।
मन अकरम आलिमन फअकरम सबईन नबिया। हिकड़े आलिम दीन जी उस्ताद जी इज्जत करण 70 नबियन की इज्जत करण जी बराबर। मन अकरम मुतअल्लिमन फअकरम सबईन शहीदा। जे कुरान पढ़ने वाले जी इज्जत कई उन 70 शहीदन की इज्जत कई। मुझो जलसो हो खुशदार, खुशदार में सब तकरीबन बरोबर ही बराबर, न को हुनन जी समझी न को हुनन मुझी। मुंह बैत में पिया उनखे ईअं सुभाणे न पेचे। ॿियो सही आरी तीरा बरसात में उनखां मथे सारू सारू मेंगल ठाणे सेरू सारू उहे बि माशाअल्लाह घणी मोहबत कंदा आहिनि। मोहरम शरीफ इमामन पाकनि जो ज़िक्र करे पोइ हाणे सम्झनि न सम्झनि पर वीचारा ज़ारो कतार हूंदा। उते मूंसां ॻाल्हि कयूं त खुदार जो बिरोई हो। मुंहिंजा प्यारा दोस्तो ग़ालिबन खुदा दाद बिरोई घिटीअ मां अचे पियो त हिकिड़ो तालिब इल्म हुयो। तालिब इल्म मदरसे जे ॿारनि जे लाइ फकर वठी पियो वञे, किथां दाल किथां फसी किथां चांवर। वाह वाह यार उहे ॾींहं नथा विसरनि जॾहिं पढ़ंदा हुआसीं सॼे ॻोठ। हाणे त फकर वारो दौर ई कोन्हे। हाणे त हर मदरसे में अलहमदुलिल्लाह बुर्ज तकरीबन पर असां वॾे मदरसे में पढ़ियासीं पर उते फकर हितां मानी हितां मच्छी हितां भत हितां दाल हितां साग। यार वरी जो हिक थाल में मिक्स कंदा आहिनि पोइ जो खाऊं त आङिरियूं चटी। अवां खाओ न ॿई पेट में अचूं पर तालिब इल्मनि जे गॾियल सॾियल मानियुनि ते जिब्राइल ख़ुदा जे हुक्म सां शिफ़ा जा पर घुमाए वेंदो आहे त कई तालिब खे तकलीफ़। हाणे थाल माननि जो बोड़ जो खयो पियो अचे। कुत्ता हिन जे पुठियां पिया वञी किरियो। थाल माननि जो हेठि बोड़ हेठि किरी वई। शागिर्द रोए पियो त उस्ताद मारींदो। हाणे हेतिरे तालिबनि जी मानी ज़ाया थी वई आहे। पोइ ख़ुदा दाद बरबरोई हिनखे बांह खां वठी जी रोन थां खणी करे घर आयो। पंहिंजी घरवारी खे चयाई हे तालिब इल्म अल्लाह अल्लाह जे रसूल जो दीन पढ़े तो पियो ॿियनि जे लाइ मानी वठी पे वयो। कुत्ता पुठियां पिया मानी हार किरी पई बोड़ हारजी वियो। हाणे इन हिसाब सां बोड़ बि पचा मानियूं बि पचा बोड़ मानियूं पची वयूं। तालिब इल्म सां गॾु खणाए उस्ताद वटायो। उस्ताद हिनखे देर हिन जे करे थी आहे पर अवांजी बोड़ अवांजियूं मानियूं आजियूं आहिनि हिनखे न मारजो। रात जो सुतो पियो हो मदीने जे साईं फरमायो ख़ुदा दाद खटी वई। जो हिकिड़े तालिब इल्म जी इज़त कई आहे ख़ुदा तुंहिंजी इज़त वधाए। मन अकरम मुतअल्लिम फअकरम सबईन शहीदा। जे कुरान पढ़ण वारे जी इज़त कयूं न 70 शहीदन जी इज़त। बहरहाल यो टियो मौजू जेको हो सो त मूं हिते ई बयान करे छॾियो। मदरसे शाह अब्दुल रहमतुल्लाह अलैह फरमाए तो मां आयुसि ॻोठ दिल्ली। हिकिड़ी रात मूं ख़्याल कयो त मां अल्लाह जो क़ुरान सोमनी नमाज़ पढ़ी खोलियां पोइ सिट आयत आयत करे ॾिसां
उहे कहिड़ियूं आयतूं जंहिंमें ज़िक्र मुस्तफ़ा आहे उहे कहिड़ियूं आयतूं जेके ज़िक्र मुस्तफ़ा खां ख़ाली आहिनि त पोइ मां ॿ किताब लिखां जंहिंमें ज़िक्र मुस्तफ़ा उहे आयतूं अलहदा जंहिंमें न आहे उहे अलहदा पर मैं तो रब जो कसम सॼी राति गुज़री वई अलहम्द जे अल्फ खां वठी वन्नास जे सीन ताईं मां क़ुरान पढ़ियो पर अहिड़ी आयत कान मिली जंहिंमें सरकारे दो आलम जो ज़िक्र न हुजे पूछो न चवंदा तुंहिंजे शान मथां कुर्बान नबी तुझे शान